वसदक रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुरान मजीद एडी बरकत वाली जो हदीस पाक में अचे थो जेको इरादत न जी वहे तो उनखे त माफ़ी आहे पर फरिश्ता चवनि था या अल्लाह हिकिड़े मुस्लमान जो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो असुल हुनजो कमु हुयो ॿिए अमरा में वो रईस जलसे में वेठो हो हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां वीचारो हुनजे करे मजबूर थी वेही रहियो क़ुरान ॿुधण जो इरादो कोन हुअसि इन जो छा थींदो हिनखे माफ़ी मिलंदी रब फरमादो हम क़ौमुन ला यश्का जलीसुहुम इहा मजलिस ईमानो एॾा बरकत वारा जो हिते जेको इरादत न जी वेठो उनखे त माफ़ी आहे पर जेको मजबूर थी जी वेठो उनखे बि माफ़ी जीअं अतार जे दुकान ते को अतर ख़रीद करण जे लाइ वेंदो उनखे त ख़ुशबू ईंदी पर अतर ख़रीद करण जो इरादो कोन अथसि ईअं वञी दुकान ते वेठो त उनखे बि ख़ुशबू ईंदी आहे सो ही मजलिस बि ईअं ई आहे दुआ कयो अल्लाह वली असांजी हाज़िरी क़बूल फरमाए आख़िरत जे ॾींहुं रब तव्हां असांजे न वेहण खे असांजी निजात जो ज़रियो बणाए। 13 सिपारे सूरत इब्राहिम जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे बस उनजी माना ई मतिलब बयान करे ॿुधो आहे त दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाइए अलम तरा कैफ ज़रब अल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबा रब फरमायो जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ़्ज़ निकतो तव्हांजे ज़ुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह तव्हांजे ज़ुबान मां निकतो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। फरमाई जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ़्ज़ निकतो का शजरतिन तय्यबा जगत ज़मीन में भलो वण पोखियो मिसाल जेको को ॻाल्हि समझ में हदीस में जे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मेराज वाली रात सत्य आसमान ते बैतुल मामूर वट मुंहिंजी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजा बाबू बकर जी उम्मत के मुंहिंजो न पोड़ी जा अल जन्नत क़ियाम जन्नत खाली प्लाट था
आगे देखो तो जो उम्मती ज़मीन ते पढ़ो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। अल्लाह ताला तुझे उन्हें उम्मती दिला जन्नत जो खाली प्लाट में जो तो बुकराए जो 500 साल पहले घूमे के उन्हें जे तुझे बरसा बियारे करे दुकायो पर उन्हें वरजे लाम जी चाम चाम कुटनी एडो वडो वडो पैदा असाजा हज़रत सदीक़ रहमतुल्लाह अलैहि वरी इन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झाईंदा फरमाईंदा जॾहिं बानो ज़मीन ते अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे कुरान मजीद जी तिलावत कंदो आहे ज़िक्र जी मजलिस में कुरान मजीद जे मजलिस में वेंदो आहे त उन जे जन्नत जे बंगलनि में ठक ठक शुरू थी वेंदी आहे बंगले जे बंगलनि में ठक ठक थी राज़ा रखण आवाज थींदो आहे फरमाईंदा पर जॾहिं बानो अल्लाह जे नाले खां गाफ़िल थी वेंदो आहे अजाइन कचहरी में पंहिंजो वक़्तु विञाईंदो आहे त उहे फ़रिश्ता तेशूं धागा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा सो जन्नत भी खाली आहे जहन्नम भी खाली आहे जन्नत जा बंगला भी हिते ठाहिया आहिनि जन्नत जा बाग भी हिते पोखिया आहिनि जन्नत में जेके माखीअ जूं नहरूं खीर जूं नहरूं शराबनि तहूरा जूं नहरूं उहे भी हिते कोठियूं आहिनि जन्नत भी खाली आहे जहन्नम भी खाली आहे बताए फ़कीरो उसियारे जी राति सवर में सुतो पियो रात जे पोएं पहर में अम्मा चयसि पुट वताया उथ पाड़े में को टांडो खणी आ त बाहि बाहि वताए चयो अम्मा जब माई कोन उथियो त ॿिया किथां थिया हूंदा अम्मा चयसि पुट फलाणा निमाज़ी सवेल उथंदा चई अम्मा कोई कोन उथियो आहे कहीं बाहि कान मारी आहे सुम्ही पोइ वञा अध राति पई आहे त मां कावड़ में चयसि भला जहन्नम टांडो खणी आ त बाहि मारियऊं त वताए फ़कीर चयो अम्मा जहन्नम भी खाली आहे टांडा हितां खणी था वञनि हिते जेके असां गुनाह कयूं था के टांडनि जी सूरत में के बाहि जी सूरत में के नागने विछुनि जी सूरत में अथवा जन्नत भी खाली जहन्नम भी खाली हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे हिते जन्नत पंहिंजे लाइ तयारु कयो या जहन्नम पंहिंजे लाइ तयारु कयो मर्ज़ी तव्हांजी आहे ज़ोर जी मेंदी कान अथव इख्तियार अथव फरिश्ता गैर इख्तियारी आहिनि फरिश्तनि खे कोई इख्तियार कोन्हे को युसब्बिहून अल-लैल वन-नहार ला यफ्तुरून कुरान तो फरमा फरिश्ता रात ॾींहुं अल्लाह जी इबादत था कनि जेके क़यामत में जेके रुकू में त क़यामत रुकू में जेके सजदे में त क़यामत सजदे में जेके हमदई तस्बीह में त क़यामत हमदई तस्बीह में ला यफ्तुरून कुरान तो फरमा थकजनी कोन था उन्हनि खे कोई इख्तियार न आहे पर असां खे रब इख्तियार ॾिनो आहे ई जन्नत जो रस्तो अथव ई जहन्नम जो रस्तो अथव ई हिदायत जो रस्तो अथव ई ज़लालत जो रस्तो अथव ई ईमान जो रस्तो अथव ई शिरक जो रस्तो अथव ई इस्लाम जो रस्तो अथव ई कुफ्र जो रस्तो अथव ई हक़ अथव ई बातिल अथव ई हलाल अथव ई हराम अथव हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे पंहिंजे इख्तियार सां जेको रस्तो वठो खबर ना है तो ज़िना खराब मुसलमान तो मने तू तो ज़िना खराब पर काफिर भी चलता तो ज़िना बुझो कमा क्या के खबर ना है तो कूड़ खराब शेया हर को चाहे तो मुसलमान पीछे तो कूड़ खराब
काफर में चलता तो पूरे खराब क्या क्या खबर आए तब बेपर्दगी सही ना है आजाद कहते कहते हिंदुन जो मायू ने चुना भीला नहीं कोने जो मायू मर्दन के लिए सजू तो यकदम पाजे मुँह पोती रख दूँ पलाव रख दूँ हालांकि मैंने हिंदू नहीं माना जब मायने कभी वो जो की रवायत बदवा जा क्या कुरान में दिन पर यूं जाए या खैर पूछे कर बना जे मदरसे में पर यूं जाए पर दो समझन जुमार गैर मुस्लिम और भी समझन जाता बेपर्दगी खराब शया पर्दो भली शया फित्री शया को पर्दो और जीन में इज्जत है पर्दे में काके खबर आए तो कंडे जी पूजा न करे खबर जी पूजा न करे पीर जी पूजा न करे पूजा अल्लाह ने दिया समझेंगे खबर जेके बेनमाजी का पूछा करे तो नमाज न पढ़ा गुनाह है या कोई समझंदा गुनाह है भला जेके डागिया पूरा इनका कटा इंदा उनके खबर काने का डागी कटा पूरा गुनाह गुनाह भी कबीर गुनाह समझंदा आशा खबर हां रब फरमायो तो पंजे इख्तियार से जेको रस्तो वठ जोर जी मेंदी तवाजी मर्जी आ सजोनी मस्जिद में रहो कुरान पढ़ो तवाजी मर्जी आ सजोनी होटल दे ड्रामानी फिल्मों ॾिसो तवाजी मर्जी आ सजोनी घर में कुरान ॿुधो सजोनी घर में मौसीक़ी राग ॿुधो हाली तव्हां सां हिसाब न थींदा बाक़ी जॾहिं तव्हांजूं अखियूं बंदि थींदियूं अकेलो कब्र में तव्हांखे सुम्हारे ईंदा मर मिटीअ जा मथां विझी ईंदा रब फमा पोइ तव्हां सां हिसाब थींदा ताजे कई नबी से फमा दुनिया दारुल अमल वल्लाखिरत दारुल जज़ा नबी से फरमाया दुनिया अमल जो घर बदले जो घर ना है बदलो मरण का बाद अमल ना है बता दा समझो तो मरण को कब्र में नमाज पढ़ना या नेकी कदा दी मरण का बाद बदलो चंगो या अमल है दुनिया में दुआ कर अल्लाह से नेक अमल करना आमीन बाबा ये वक्त तो नेकी कयो नबी से मिसाल दे दो पर फरमायो चार भाई रहा और चैन भागल में एकरो बाप मरे जो वडे भाग जे अदा तो जो वडो बा मां तो जी पी जेतरी इज्जत कंदोस तो हुकुम कंदे त नमाज के भी पोइते करे तो जे हुकुम जी ताबीन कंदोस अदा आज मां मरा तो मरा का बाद तू मुझो करो साथ नहीं दे वडे बात अदा तू मरी भी दे तो के कुले दे घरे कब्रिस्तान ते मां पहुंचाईंदस तुझी कब्र मां खोटींदस आ तो के गुस्ल मां कराईंदस तो के कफन मां पाराईंदस तो के खुशबू मां लगाईंदस गुस्ल कराए कफन पाराए खुशबू लगाए कब्रिस्तान जे हवाले कंदस अदा बे मां तो जो करो साथ ना मुझे वस में हुया बस इतरो साथ नहीं दे आओ बस फरमायो वरी बे नंबर भा के जी अदा तू मुझो बे नंबर भा अरे मां मरा तो मरा का बाद तू मुझो करो साथ मिले बे नंबर भा चयो अदा कुले ते खड़ी कब्रिस्तान ते तो के मां पहुंचाईंदस तुझी कब्र भी मां पहुंचाईंदस तो के सामने में सुभाणदस भी मां अचाड़े में मिट्टी जा दुख भरे कोडर जा लपा भरे लतुन सा लटे कब्र जो निशान ठाए मोटी अदा बे मां तो जो करो साथ जा मुझे वस में बस चढ़ाओ वरी 3 नंबर बा के जई अदा तो जो नडलो बा मां तो जो इतरो ख्याल कोन कयो पर अज मां मरा तो मरा का बाद तू जो करो साथ नहीं ले उन नगरे बा जो अदा तू मरी भी दे कुले ते आ मरा का बाद कब्र में तो सगड़ सुबह माशरे के मैदान में भी तो जो बा नहीं हो पुरसरा के वक्त में भी
तो सब कुल से मिलाया जिस तक जन्नत में न पहुंचने जिस तक तुझो साथ न चले के नबी से मिसाल दे करे सजन फरमायो वडो भाव तो तवाजो माल मिलकत दुनिया दौलत जमीन जायदाद यो तवाजो वडो भाव जेको कब्रिस्तान ते भी पड़ा बंगलो भी ते जमीन भी ते गाड़ी भी ते पैसा भी ते मेरी जगह भी ते या ये जनाजे से अलग लेकिन पैसा किसे बूंदा से भी कट फरमाया जो नंबर बात जो आलो अयाल था अद्दो आलो अयाल था घर में मोकलाई दो अम्मा भी घर में मोकलाई दी न्याणे भी घर में मोकलाई दी भेड़ भी घर में मोकलाई दी घरवाले भी घर में मोकलाई दी मासी नानी भी घर में मोकलाई दी चाची मामी भी घर में मोकलाई दी बाकी पुट्रा पुट्रा बाहर बाटा सोटा मसा दरबारो टप पाट ये भी कब्रिस्तान तक खुलोड़े हलंदा कब्र में सुमारिला मिट्टी जा कब्र कोडर जा लपा भरे लतुन सा लटे कब्र जो निशान ठाए मोटींदा साईं फरमायो ता जो बियो नंबर भाव था जेको कब्रिस्तान ताई हले तो पूरी वापस थो दे ये बई बाग बेवफा माल भी बेवफा आला यार भी बेवफा फरमायो बाकी नंढो बा ओ तवाजो नेक अमला जैसा ताई ऐसा ताती बीता कहो जो नमाज जो टाइम तो दे तो होटल ते बैठा हो नमाज जो टाइम तो दे तो क्रिकेट के मैदान में बैठा हो ताती ऐसा नेक अमल साए बीता कहो और नबी से फरमायो यो नेक अमल कब्र में भी तवाजा गड हुंदो माशरे के मैदान में भी तवाजो बाहर में भी हुंदो पुलसिरात के वक्त में भी तवाजा कुले से फैलाया लो जिस तक जन्नत में न पहुंचनो जिस तक यो नेक अमल तवाजो साथ न तो बाबा कब्र में अलग ने क्यों अज जे कोई ते बैठा हूं कुरान वठी ॿुधण जे लाइ यो कम वारो है इंशाअल्लाह कब्र में न जो फायदो थींदो यानी कि नमाज पढ़ो ता टूटी फूटी इंशाअल्लाह नमाज जो कब्र में फायदो थींदो यो कुरान मजीद जो को दौड़ कंदा हो सुबह जो अदो सिपारो कुंबर को इंशाअल्लाह बड़ा खबर जो फायदो कब्र में थींदो कब्र में अलग आहे नेक अमल दुआ करो अल्लाह वाई असा के नेक अमल करानी तौफीक अता फरमाए नमाज पढ़ो पंजो तौबा पंजो अकीदो सही बनायो गलत अकीदो का पासो करे दौड़ कंदा कयो रोजा मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जेको मुफस्सिर कुरान फरमायो पूरे कुरान मजीद में बार-बार पढ़ो कुरान मजीद में जो खुलासो टे शयूं पहले नंबर ते अल्लाह के राजी कयो अल्लाह की इबादत सा बे नंबर ते मोहम्मद मुस्तफा के राजी कयो नबी से जी इताअत सा टे नंबर ते मखलूक के राजी कयो खल्क की खिदमत सजे कुरान जो खुलासो खल्क की खिदमत न थी मुझे पर ज्यादा ॾियो नथा दुखायो अल्लाह से दुआ है रब तव्हां असांखे इबादत की तौफीक ॾे नबी से जी गुलामी नसीब फरमाए मखलूक के ईज़ा न रब तव्हां असांखे बचाए अल्हम्दुलिल्लाह स्टेज पे मौजूद है हजरत मौलाना साईं मीर मोहम्मद साहब ऐं दस्तार थी तालबत जी हजरत साईं मीर मोहम्मद साहब निरकरा ऐं हजरत मौलाना सिबतुल्लाह साहब जोगी तालबत जी दस्तार कराईंदा सईद अहमद बिन गुलाम शबीर गुजर हजरत साईं मुफ्ती असगर अली साहब आराई में इंशाअल्लाह करीब स्टेज ते अचण वारा आहिनि
ओए बे तालबंदी दिस्तार कराइंदा ऐ काफी आलम सगुल अदा में स्टेज ते मौजूद आहिनि हजरत मौलाना सैयदुल माजिद साहब ओए बे स्टेज ते अचनि मोहतरम साईं हाफिज सादुल्लाह सुमरो साहब ऐं ॿिया काफ़ी आलम सगुरा स्टेज ते मौजूद आहिनि तालब जेके जिनजी दिस्तार थींदी उहे साईं जे आॾो थिया सईद अहमद बिन गुलाम शबीर गुजर सईद अहमद बिन गुलाम शबीर गुजर के हजरत साईं मीर मोहम्मद साहब दिस्तार जो वर दई रहिया आहिनि सईद अहमद बिन गुलाम शबीर गुजर के हजरत साईं मुफ्ती असगर अली साहब दिस्तार जो वर दई रहिया आहिनि हजरत साईं सिद्दतुल्लाह साहब जोगी दिस्तार जो वर दई रहिया आहिनि हजरत साईं अब्दुल माजिद साहब के दिस्तार जो वर दई रहिया आहिनि मोहम्मद आज़म बिन मोहम्मद शरीफ खोरखानी मोहम्मद आज़म बिन मोहम्मद शरीफ खोरखानी के हजरत साईं मीर मोहम्मद साहब तीरथवाला दिस्तार जो वर दई रहिया आहिनि मोहम्मद आज़म बिन मोहम्मद शरीफ खोरखानी के हजरत मौलाना सिबगतुल्लाह साहब जोगी दिस्तार जो वर दई रहिया आहिनि हजरत साईं मुफ्ती असगर अली साहब आराई हजरत मौलाना साईं मोहम्मद माजिद साहब उन्हनि खे दिस्तार मोहम्मद अंस बिन मोहब्बत अली जोगी साहब मोहम्मद अंस बिन मोहब्बत अली जोगी के हजरत साईं मीर मोहम्मद साहब मीरवाड़ा दिस्तार कराए रहिया आहिनि मोहम्मद अंस बिन मोहब्बत अली जोगी के हजरत साईं मीर मोहम्मद साहब मीरवाड़ा हजरत मौलाना सिबगतुल्लाह साहब जोगी हजरत साईं मुफ्ती असगर अली साहब हजरत साईं मौलाना मोहम्मद माजिद साहब दिस्तार जो वर दई रहिया आहिनि अल्लाह बख्श बेहद इमाम बख्शानी अल्लाह बख्श बेहद इमाम बख्श शानी अल्लाह बख्श बेहद इमाम बख्श शानी के हजरत साईं मीर मोहम्मद साहब दिस्तार कराए रहिया आहिनि अल्लाह बख्श बेहद इमाम बख्श शानी साहब के हजरत साईं सिबगतुल्लाह जोगी साहब हजरत मौलाना साईं मुफ्ती असगर अली साहब आराई हजरत मौलाना साईं मोहम्मद माजिद साहब दिस्तार जो वर दई रहिया आहिनि कामरान अली बिन खुदा बख्श शानी कामरान अली बिन खुदा बख्श शानी के हजरत साईं मीर मोहम्मद साहब दिस्तार कराए रहिया आहिनि कामरान अली बिन खुदा बख्श शानी के साईं मीर मोहम्मद साहब मीरवाड़ा दिस्तार जो वर दई रहिया आहिनि साईं सिबगतुल्लाह साहब जोगी साईं मुफ्ती असगर अली साहब आराई नदीम अली बिन हमीद अली सोलंकी मोहम्मद अली सोलंकी साहब नदीम अली बिन मोहम्मद अली सोलंकी के हजरत साईं मीर मोहम्मद साहब जो दिस्तार कराए रहिया आहिनि नदीम अली बिन मोहम्मद अली सोलंकी के हजरत साईं मीर मोहम्मद साहब मीरवाड़ा दिस्तार जो ऐं हजरत मौलाना सिबगतुल्लाह साहब जोगी हजरत मौलाना साईं मुफ्ती असगर अली साहब आराई हजरत मौलाना मोहम्मद माजिद साहब जो दिस्तार जो वर दई रहिया आहिनि हमीद मोहम्मद फैसल बिन रियाज हुसैन जखड़ मोहम्मद फैसल बिन रियाज हुसैन जखड़ के हजरत साईं मीर मोहम्मद साहब दिस्तार जो ऐं हजरत मौलाना सिबगतुल्लाह साहब जोगी साईं मुफ्ती असगर अली साहब आराई हजरत मौलाना साईं मोहम्मद माजिद साहब जो दिस्तार जो वर दई रहिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह ही हुए तालब हुया जिन कुरान पाक हिफ्ज़ कयो ऐं या अल्हम्दुलिल्लाह इतां जे सरकारी साहब जी
पांजी मेहनत ऐं जदोजहद करे इन्हनि तालबनि जे इखराजात खे ऐं इन्हनि जे लाइ ॾींहुं राति महिनत करे इहो क़ुरान पाक जो इनखे तोहफ़ो ॾिनो। माशाअल्लाह जज़ाकल्लाह। वेही रहो हाणे दोस्त सभिनी खे गुज़ारिश कजे थी दोस्त जीअं पहिरियों वेठल हुयो ईअं ई वेही रहो। बस बिना देर के खिताब जे लाइ दावत ॾींदुमि।